दोस्तों, याद जो तालुक असांजे एहसासनि सां हूंदो आहे, असांजे विश्वासनि सां हूंदो आहे। जॾहिं एहसास जाॻंदा आहिनि कंहिं प्यार भरे लम्हे जा, जॾहिं मन अंदर में एहसास मौजूं हणंदा आहिनि, तॾहिं असांखे यादि ईंदो आहे विसाल जो लम्हो, कुर्बत वारो लम्हो, मोहब्बत वारो लम्हो। पर उन वक़्तु असांखे अकेलाईअ जो अहसास झोरे छॾींदो आहे, छो त जिन सां ज़िंदगीअ जा पल गुज़रियल हूंदा आहिनि, घारियल हूंदा आहिनि, उहे पहिरीं असां सां गॾु न हुजनि त पोइ हिन वाव में वाका कंदा वतंदा आहियूं। पहिरीं ओ पहिरीं, पर जेकी दूर हूंदा आहिनि उहे असांजे इन्हनि वाकनि ते, इन्हनि वाकनि खे वरजाईंदा कोन्हनि, सॾु न आहिनि ॾींदा, जी न आहिनि चवंदा। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांखे फौट बि न आहिनि चवंदा, यानी अहमियत जी ॻाल्हि हूंदी आहे। अव्हां जी अहमियत न, मोहब्बत जी अहमियत। जिन माण्हुनि वटि मोहब्बत जी अहमियत न हुजे त पोइ उहे अव्हां खे कहिड़ी अहमियत ॾींदा, छो त मोहब्बत अव्हां सां मुंसलिक आहे। ऐं जॾहिं उहे मोहब्बत खे बि अहमियत नथा ॾियनि त पोइ अव्हां जी अहमियत बि यकीनी तौर ते रायगान थी वेंदी। पर यादूं जेके आहिनि न, उन्हनि खे टारणु ॾाढो ॾुखियो आहे। यादूं टरी कोन थियूं सघनि, यादूं पीछो कोन थियूं छॾे सघनि, यादुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ मां कढी बि कोन थो सघिजे, कढणु चाहियूं बि नथा कढी सघूं, छो त यादुनि जे गहरे समुंड में असां गरक थी ऐं पिरनि जी पचार ई कंदा वतंदा आहियूं। हाणे पिरनि जी पचार कोई किथे थो छॾे सघे। ख़ैर, अव्हां खे वाह वाह अञा बि करणी पवंदी अॻिते हली करे। अव्हां सां कुझु बहितरीन शेरो शाइरी बि शेयर करण वारा आहियूं, जेका बि यादुनि जे हवाले सां आहे। मीर अब्दुल रसूल मीर, असांजे सिंध जो भलोड़ शाइर, चवे पियो त शाम लड़े थी, शाम लड़े थी, रात थे थी, शाम लड़े थी, रात थे थी, अखड़ियों महटे याद थे थी, अखड़ियों महटे याद थे थी। उबत तारन झिरमिर लाती, दिलड़ी कहले अगु खां आती। उबत तारन झिरमिर लाती, दिलड़ी कहले अगु खां आती। कान सरे थी, रात ठरे थी, अखड़ियों महटे याद थे थी, अखड़ियों महटे याद उथे थी, याद उथे थी। मूंझ अंदर में मौज करे थी, काथे हिकड़ी वेल डरे थी।
मूंझ अंदर में मौज करे थी, काथे हिकड़ी वेल डरे थी, पल न परे थी, तात तरे थी। अखिड़ियों महटे याद उथे थी, हेडे होडे उथला पुथला, हंध खटोले सां सुडका। हेडे होडे उथला पुथला, हंध खटोले सां सुडका। पिरह फुटे थी, पिरह फुटे थी, बांग अचे थी। अखिड़ियों महटे याद उथे थी, अखिड़ियों महटे याद उथे थी। शाम लड़े थी, रात थिए थी। शाम लड़े थी, रात थिए थी। अखिड़ियों महटे याद उथे थी। अखिड़ियों महटे याद उथे थी। तुम्हें जो यादूं जर्द शाम ही अकेलाई, तुझो यादूं ही अकेलाई, तुझो यादूं ही अकेलाई। जर्द शाम ही अकेलाई, तुझो यादूं ही अकेलाई। बंद कमरो तुझे पोट असां, बंद कमरो तुझे पोट असां। तुझो ॻाल्हियूं ही अकेलाई, तुझो ॻाल्हियूं ही अकेलाई। जर्द शाम ही अकेलाई, तुझो यादूं ही अकेलाई। चंद्र तारा कत्यूं नकी चारा, चंद्र तारा कत्यूं नकी चारा। सुनिया रातियूं ही अकेलाई, सुनिया रातियूं ही अकेलाई। जर्द शाम ही अकेलाई, तुझो यादूं
लाई। दोस्त थियासीं असां टई आख़िर, दोस्त थियासीं असां टई आख़िर। समुंड आऊं ऐं हीअ अकेलाई, समुंड आऊं ऐं हीअ अकेलाई। ज़र्द शाम में ही अकेलाई, तुझूं यादूं ऐं ही अकेलाई। This time is Ghotki 91 Radio FM News Headlines. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सामीन। गोटकी 9 में रेडियो एफएम जे स्टूडियोज में खास खबरूं साण करे हाज़िर थिया आहियां माजिद अली संगर। वज़ीर आज़म सैयद यूसुफ रज़ा गीलानी चयो आहे त मुल्क में अदलिया ऐं जमहूरियत बहाल आहे। पीपल्स पार्टी जो असुल मक़सद आवाम खे मज़बूत करणु आहे। अहिड़ो इज़हार वज़ीर आज़म सैयद यूसुफ रज़ा गीलानी रहीम यार ख़ान में हिकु जलसे खे ख़िताब कंदे कयो। रहीम यार ख़ान में मुख़्तलिफ़ मनसूबनि जो इफ़्तिताह करण खां पोइ हिकु तक़रीब ख़िताब कंदे वज़ीर आज़म सैयद यूसुफ रज़ा गीलानी चयो त मुल्क जा समूरा इदारा मज़बूत आहिनि ऐं समूरियूं सियासी पार्टीज़ लाक़ानूनियत जे ख़ात्मे लाइ मुतफ़िक़ आहिनि। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर मखदूम अमीन फ़हीम चयो आहे त काबीना जी जोड़ जक वारे मामले ते पीपी में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम अमीन फ़हीम चयो त पीपी जी कोर कमेटी जे इजलास में काबीना टोड़ण जो फ़ैसिलो उन जी जोड़ जक जा अख़्तियार वज़ीर आज़म सैयद यूसुफ रज़ा गीलानी हवाले कया। दोस्तों, याद जो ताल्लुक़ असांजे एहसासनि सां हूंदो आहे, असांजे विश्वासनि सां हूंदो आहे। जॾहिं एहसास जाॻंदा आहिनि कंहिं प्यार भरे लम्हे जा, जॾहिं मन अंदर में एहसास